इंतहाई वाजिबुल एहतराम साईं सरकी साहब, मीर हारून साहब, साईं नासिर साहब ऐं जेकबा जा सोशल समाजी दोस्तो, अस्सलाम वालेकुम। ऐं दिलि जी गहराइनि सां साईं जन खे हिते अचण ते भलीकार चवां थो ऐं आऊं बि जे हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे इन हवाले सां त अब्दुल अमीन सुमरे जेका साईं जन जे अॼु ऑनर्स में चांहि पार्टी जो प्रोग्राम रखियो ऐं मूंखे बि उन मदऊ कयो। साईं जन जो नालो जॾहिं वरितो त मुंहिंजी हिकिड़ी दिलि में जज़्बो पैदा थियो। साईं जेका कराची में या ख़ासि करे सिंधियुनि जे लाइ जदोजहद करे पियो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं असां उनजी भरपूर हिमायत कयूं था त अलाह साईं अहिड़ा असां वटि जेके न बहितरीनु इंसान, बहितरीनु दोस्त पैदा करे जो असांजी सिंध जे हक़नि जे लाइ ऐं सिंध जे राइट जे लाइ ऐं सिंध में जेके बि नाजाज़ियूं थियनि थियूं ख़ासि करे सिंधियुनि सां उनजी आवाज़ उथण लाइ जेको साईं किरदारु अदा करे थो उनखे जस हुजे ऐं असां हिनजी भरपूर तारीफ़ कयूं था ऐं सदस्य भलीकार चयूं था त उहे जेकबाद में आया आहिनि ऐं हिते बि हर सोशल मीडिया जे हवाले सां या समाजी तबिके जे हवाले सां या हिते जी जेके आहिनि आवाम जे हवाले सां साईं जन जेके मुलाक़ातूं आहिनि ऐं जेको हीउ अमल आहे उहो तमामु हिकिड़ो बेस्ट अमल आहे हिकिड़ो सिंधी क़ौम जे लाइ, हिकु सिंध जी पंहिंजी वाधानियत जे लाइ हीउ तमामु ज़रूरी आहे जेको साईं क़दम खणी रहिया आहिनि। ऐं मां सम्झां थो साईं पंहिंजी जान हथेली ते खणी निकिता आहिनि छो त असां साईं खे जॾहिं बि ॾिसूं था या त साईं खे जेल में ॾिठो आहे या साईं खे हथकड़ियुनि में ॾिठो आहे। जॾहिं बि ॾिठो आहे मां त ख़ासि करे वीडियो में इहो ॾिठो आहे साईं खे हथकड़ियूं लॻियल आहिनि या साईं जेल में सलाखनि में ॾिठो आहे। तो इन करे हीअ हिकिड़ी उहा ई ॻाल्हि आहे साईं पंहिंजी जान हथेली ते खणी निकिता आहिनि लेकिन पंहिंजे सिंध जे राइट जे लाइ, पंहिंजी सिंधी आवाम जे राइट जे लाइ। अलाह साईं असांखां दुआ आहे अलाह साईं खां, अलाह साईं असांखे हिमत भरियो कंदो ऐं साईं जा अलाह साईं जेको आहे मज़बूत कंदो, जज़्बो मज़बूत कंदो ऐं असां सिंधी क़ौम जे मथां बि फ़र्क़ु ठहे थो त असां अहिड़नि सुठनि बहादुरनि दोस्तनि जो साथ ॾियूं। साईं जन जी वॾी महिरबानी जो उहो चया वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुश्ताक अहमद सरकी साहब जेको जेकाबाद डोमिसाइल जे मसइले ते आयो आहे, हे हिकु बहादुर ऐं निडर ऐं सिंधी आहे असांजो। असांखे ॾाढी ख़ुशी थी साईं जन खे जेको पंहिंजे शहर में ॾिठे ऐं पंहिंजे शहर जे सिंधियुनि जे हक़ जे बारे में ॻाल्हाइण ते भई असां बिल्कुलु इन जी हिमायत कयूं था। हर जेके सिंधी जिते किथे मसइलो थींदो साईं जी हर उन सां असां गॾु ऐं सुभाणे जे धरणे में बि इनशाला असां साईं सां गॾु हूंदासीं ऐं सभु पंहिंजे जेकाबाद वासियुनि खे जे ज़रिए असां चवंदा तव्हां बि धरणे में पुॼो। हे सिर्फ़ु साईं जो मसइलो न आहे, असां समुझ जो मसइलो आहे। इहा जा कोई मां वठो महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों आउं साईं अब्दुल हमीद सुमरे साहब जो हक़ शुक्रगुज़ार आहियां जे साईं मुश्ताक अहमद सरकी जे मान में चांहि पार्टी जो प्रोग्राम तरतीब ॾेई असां सभिनी खे गॾु कयो ऐं मौक़ो मिलियो त सिंध जी जेका जोग्राफियाई ऐं जेका नज़रियाती जेका जंग हले पई सदियुनि खां, अॼु जे दौर में बग़ैर कंहिं पार्टीअ जे, बग़ैर कंहिं झंडे जे, इंडिविजुअल किरदारु ख़ासि करे सोशल मीडिया जो पावरफुल टूल बणिजी चुको आहे। पूरी दुनिया में कहिड़े तरीक़े सां मुअसर सिंध जे हर इश्यूज़ ते ॻाल्हाए सघे थो, इहो असां लाइ सुनहरी मौक़ो मिलियो आहे त रूबरू साईं मुश्ताक साहब सां कचहरी कयूं जेकाबाद जी सिविल सोसाइटी जे साम्हूं। सिंध ते मुख़्तलिफ़ पार्टियूं, मां सम्झां थो सिंध जूं जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि उहे असांजूं एतिरियूं त घणियूं थी वियूं आहिनि जो सिंध जा एतिरा तक कोन्हनि की जेतिरियूं असांजूं क़ौम परस्त पार्टियूं आहिनि। इन सभिनी सूरत हाल जे बावजूदि बि सिंध पोइ अंग्रेज़नि जो दौरु हुजे, अरबूरनि जो दौरु हुजे, कहिड़ो बि दौरु हुजे, इंडिविजुअल किरदारु कॾहिं सूर्य बादशाह जी शिकिल में, कॾहिं दोदे सूरन जी शिकिल में, कॾहिं शहीद अला बख्श सूरत जी शिकिल में, कॾहिं सैयद या हुनजे ख़ानदान जी शिकिल में, कॾहिं पली जो हुनजे ख़ानदान जी शिकिल में, कॾहिं कुरैशी हुनजे ख़ानदान जी शिकिल में थींदा रहिया आहिनि। अॼु ही जे दौर में असीं गुज़रूं पिया। अॼु मां ई सम्झां थो त जेके बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, थी सघे थो मुश्ताक साहब खे वधीक ख़बर हुजे त सिधी रीति या अणसिधी रीति केतिरी उनजी सपोर्ट रही आहे, पर एज़ अ फ्रंट इन फ्रंट हिकु फ्रंट माना महाद जे जेका पहिरीं जेका सिफ़ सालारी जो किरदारु अदा करे पियो, उहो असां फ़ख़ुरु इन जे करे बि आहे त मुश्ताक सरकी साहब न सिर्फ़ु
जेको सिंध जो नुमाइंदो आहे ऐं हू जैकबा जेको बाशिंदो थी करे असां फ़ख़ुरु महसूसु कयूं था। जैकबा जेको सरवानी करे पियो पूरी सिंध में, पूरी सिंध में जेको आहे सिंध जी ॿोली, सिंध जी सकावत, सिंध जी वसीलनि, सिंध जे माण्हुनि, सिंध सां थियल उहे नाइंसाफ़ियूं, उहो कलर ऐं कहूर, उहो कॾहिं अशा राजाणी जी सूरत में हुजनि, उहो डोमिसाइल जी सूरत में हुजनि, या भट्टी साहिब जे हवाले सां जेके शयूं हुजनि, मां सम्झां थो त इंसान जे जेका अंदर जी जेको उहो पड़ला, उहो उत्साह, उहो आवाज़ु जेको असांखे मजबूर करे थो त सिंध जे उन्हनि जेको आहे वसीलनि ते उन्हनि जेके क़ाबिल जेके माण्हू थिया वेठा आहिनि, ख़ासि करे असांजा वॾा शहर कराची, हैदराबाद जेको आहे खसी पिया वञनि, ऐं उते जेका सिंधियुनि जी जेका सूरत हाल आहे, मां सम्झी किरदार आहिनि जेके इहे मां जस ॾियां थो साईं मुश्ताक साहिब खे, हुनजी सॼी सर्किल खे, उन सॼी दोस्तनि खे, जेको बग़ैर कंहिं झंडे जे, बग़ैर कंहिं प्लेटफॉर्म जे, हिकु दोस्तनि जेको फ़ख़्री लॾो खणी करे, मां सम्झां थो त हीअ इनकलाबी तरफ़ असीं वधूं पिया। उहे जेके असीं पढ़ंदा हुआसीं किताबनि में, या असां जेको शऊर तक़रीरुनि जेके शयूं ॿुधंदा हुआसीं, त को माण्हू ॼाणींदो जेको उन शयुनि खे तब्दील कंदो। मां सम्झां थो उहो केतिरा ई किरदार जेको आहे सिंध में पैदा थिया अॼु जे दौर में, अॼु जेका इन एरा में जे दौर में असीं गुज़रूं पिया, उहो त मुश्ताक सर्की साहिबु सर फ़हिरिस्त यकीननि हीउ तसलसल आहे, यकीननि की तसलसल आहे। माण्हू किरदार अदा करे वञनि था, बेशुमार माण्हुनि जेको आहे सिंध जी जेको आहे बका जे लाइ, सिंध जे माण्हुनि लाइ बेशुमार क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। हीउ हिकु सिलसिलो आहे जेको हले पियो ऐं अज़ल खां हले पियो ऐं अबद ताईं जारी रहंदो। हिन वक़्तु मां सॼो सेरो जेको आहे मुश्ताक साहिब खे ॾियां थो। मां सम्झां थो उन पंहिंजी जिदोजहद सां जेका माण्हुनि जो जेको आहे गठ ऐं जोड़ जेको आहे सिलसिलो जेको जुड़ियो आहे, असां सभिनी तव्हां सां सभिनी जो फ़र्ज़ु थिए थो जेका बि असांखे मदद थिए, सियासी समाजी अख़लाक़ी तौरु मदद थिए, उहा न सिर्फ़ु मुश्ताक सरवानी अदा करे पियो, जेका बात पंहिंजो पाणू थी करे असां पाण जेको आहे सरवानी अदा कयूं पिया। सुभाणे वारे जलसे में आउं पंहिंजे प्राइम मिनिस्टर सां गॾु जेका बात सियासी समाजी जेको आहे दोस्तनि सां इनशाला भरपूर शिरकत कबी। ऐं इन सां गॾु कॾहिं गुज़ारिश कंदुसि त हीउ जेको वक़्तु ऐं हीउ जेको माहौल, हीउ जेको सूरत हाल जेका सोशो पॉलिटिकल जेको सिस्टम आहे त सिंध जो, उहो हिकु तरफ़ त जेको आहे सो त असांजी जेको आहे वफ़ाक़ी पार्टियुनि जेको आहे उनखे जेको आहे सबोताज कयो आहे। ॿियूं जेको असांजी कोमपरस्त पार्टियूं आहिनि, मां सम्झ रिवाइवल जी ज़रूरत आहे। उहे जेकॾहिं ख़ामोश आहिनि त हीउ मुश्ताक सर्की जहिड़ा केतिरा ई किरदार जेको आहे मुस्तक़बिल में बि जेको आहे रूनमा थींदा, माना ज़हूर पदी थींदा। असां सभिनी खे इनकरेज करणु घुरिजे, असां उनखे जेको आहे उत्साह ॾियणु घुरिजे, असां उनखे जेको आहे जस ॾियूं था ऐं यकीन ॾियारियूं था जेका बात तव्हां सां गॾु आहे सिंध जा माद ते, सिंध जा जिदोजहद में, सिंध जा वसीलनि खे प्यार कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां मुश्ताक सर्की साहिब खे भलीका चऊं था ऐं मुश्ताक सर्की साहिब जी काविशनि खे बि असां सारायूं था। डोमिसाइल जो मसइलो इहो असां सॼे सिंधियुनि जो मसइलो आहे, इहो असांजे हक़नि जो मसइलो आहे। सुभाणे इन जे लाइ रैली पई कढी वञे, असां जेका बाद वासियुनि खे दावत था ॾियूं त इन में शिरकत करे वधि में वधि बदी जो सबूत ॾियो ऐं मुश्ताक सर्की साहिब जा हथ मज़बूत कयो। मुश्ताक सर्की साहिब जा असां थोराईंदा आहियूं जेको सिंध जा मसइला उठाए थो, ऐं मीर साहिब जहिड़ा, मुश्ताक सर्की साहिब जहिड़ा जोधा जवान असांखे इन्हनि माण्हुनि जो क़दुरु करणु खपे। ऐं मां इहो चवंदुमि त सुभाणे रैली में वधि शिरकत करे बदी जो सबूत ॾियो ऐं सिंध जे दुश्मननि खे, मां मुस्ताकी लफ़्ज़ न ॻाल्हाईंदुमि, त उन्हनि खे इहो साबित करे ॾेखारियो त असां सिंधी सभु हिकु गॾु आहियूं ऐं मुश्ताक सर्की साहिबु हिकु अकेलो न आहे, असां उन्हनि सां गॾु आहियूं। इहो चई असां पंहिंजी जाइ वठंदासीं। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायती वाजिब एहतराम जनाब मुश्ताक अहमद सर्की साहब, हारून रशीद साहब, मोहम्मद हसन साहब ऐं स्टेज ते वेठल ॿिया मुंहिंजा मौजूद भाइर दोस्त, अस्सलाम वालेकुम। मूंखे निहायती ख़ुशी थी आहे, अॼु मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे साईं सां, ऐं साईं खे फेसबुक ते त थोरो ॾिसंदा आहियूं या व्हाट्सअप ते, पर रूबरू कॾहिं न मिलियासीं। ख़्वाहिश हुई त साईं सां रूबरू मुलाक़ात थिए। मां उस्ताद हमीद साहिब जो निहायत शुक्रगुज़ार आहे जंहिं दावत ॾेई करे असांखे साईं सां मुलाक़ात जो शरफ़ बख़्शियो। असांखे उमेदु आहे त इनशा अल्लाह मुश्ताक साहिबु जेको कमु करे थो इहो हिकु बहितरीनु कमु आहे ऐं सिंध जे लाइ कमु आहे, सिंध जे काज जे लाइ कमु आहे। मां हिकु त पाण काउंसलर बि आहियां, वार्ड नंबर 3 जो चूंडियल नुमाइंदो बि आहियां। हक़ीक़त असांजे मथां बि फ़र्ज़ु आहे त असां इन्हनि मसइलनि ते, इन्हनि मसइलनि खे खणण में असां पंहिंजो किरदारु अदा कयूं। जे नथा करे सघनि तो जेको करे थो उन सां घटि में घटि 2 ॿिलियूं थियूं।
असां तव्हांजे इन कम खे एप्रिशिएट कयूं था ऐं तव्हांखे जस ॾियूं था त तव्हां कराची में वेही करे पंहिंजी सिंधी क़ौम जो जेको कमु कयो था इहो क़ाबिल तारीफ़ आहे क़ाबिल क़दुरु आहे इनशा उल अज़ीज़ असां तव्हां सां हर मोड़ ते हर ॻाल्हि में तव्हां सां गॾु हूंदासीं। अलाह उहे आण अलाह उहे आण जे ॾिठे ॾींहं थियां करियूं रूह रेहान वेही साथियुनि विच में वेही साथियुनि विच में। मुंहिंजा क़ाबिल एतिराम साईं कराची खां आयल मुश्ताक सरकी साहब मीर नासिर हुसैन थईम साहब मीर हारून रशीद सुमरो साहब ऐं हिन हाल में वेठल दोस्तो अस्सलाम वालेकुम या आली मदद। सभिनीनि दोस्तनि मुश्ताक सरकी जे शख़्सियत जे बारे में ॻाल्हायो। बहरहाल मां बि सिंध जो रहंदड़ हिकिड़ो सिंधी हिकिड़े पॉलिटिकल पार्टी जो अदना वर्कर आहियां। मां बि इहो महसूसु कयुमि त साईं जे जंहिं तरीक़े सां जदोजहद करे थो उन ते कुझु आऊं बि रोशनी विझां। तारीख़ गवाह सिंध जे अंदरि कंहिं बि सिंधी माण्हू सां कंहिं बि सिंधी माण्हू सां उहो भली कहिड़े बि ज़ात कहिड़े बि पाद कहिड़े बि पॉलिटिकल पार्टी सां बि वास्तो हुजे मुश्ताक सरकी उनजे लाइ आवाज़ु उथारियो आहे। उहो असांजो माज़ी जो दोस्त हुयो हिकिड़ो असांजो शहीद भुट्टो सिंध जो सदर हुयो उहो जेको आहे कराची में शहीद कयो वियो उन्हनि जे हथों उनजे लाइ साईं आवाज़ु उथारियो। उन खां बाद में ॿिया काफ़ी अहिड़ा मसइला थिया सिंधी क़ौम सां साईं आवाज़ु उथारियो। हाणे ताज़ो जेको इरशाद रांझाणी खे बेदर्दी सां हितां जे जेको आहे हितां जे गवर्नमेंट ऐं हितां जा जेके पुलिस जा टाउट जंहिं तरीक़े सां लाश खे गोलियूं हणी बेहुरमती कयो वियो असांखे फ़ख़्रु आहे मुश्ताक सरकी खे उन पठाण खे पंहिंजो औकात ॾेखारी उनखे जेको आहे उन ते एफ.आई.आर. दाख़िल कराए उनखे अरेस्ट कराए अॼु बि उहो जेको आहे जेल में पियो आहे। अॼु असांखे ख़ुशी थियो आहे असां सां गॾु जॾहिं शिकारपुर साईं सां गॾु निकिता आहियूं असांखे अॼु इहो महसूसु थियो आहे कंहिं शार्ट नोटिस में कंहिं हिकिड़े साईं कासिर नवाज़ शाह सां हमदर्दी जे हवाले सां मुश्ताक साहब निकितो आहे। जॾहिं शिकारपुर बाईपास ते इस्तक़बाल थियो आहे ऐं जेके दावतां थिया आहिनि ऐं जंहिं दोस्तनि पुरज़ोर तरीक़े सां साईं जो इस्तक़बाल कयो या उन में दावत करे ॾेखारियो त उन्हनि साबित करे ॾेखारियो त मुश्ताक सरकी हाणे सिंध जो जान बणिजी चुको आहे ऐं सिंध जो जेको आहे हाणे पहचान बणिजी चुको आहे। असांखे फ़ख़्रु आहे मुश्ताक सरकी ते। हाणे कराची खां बाद में सुभाणे हिते साईं जेको आहे धरणे जो ऐलान कयो आहे। असां ऐं असांजा दोस्त असांजा हमदर्द जेके बि बाज़मीर गैरतमंद सिंधी आहिनि उहे कल्ह बि मुश्ताक साहब सां गॾु हुया इनशाला सुभाणे बि गॾु हूंदासीं। हर सूरत में कुझु बि थिए हेठि पंहिंजो हेडक्वाटर आहे पंहिंजो शहर आहे मुश्ताक सरकी जो इनशाला जिथे बि काल हूंदो इनशाला ताला असां हुते जेको आहे पहुची करे लबाइक कंदासीं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी तव्हां जेको आहे हेॾो रिफ्रेशमेंट जो प्रोग्राम रखियो साईं जे शान में हेॾी इज़त बख़्शियो जंहिं जंहिं दोस्तनि जेको आहे प्रोग्राम कयो असां उनजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। असां हारून साहब जा बि शुक्रगुज़ार आहियूं हिन शहर जो मुअज़्ज़िन में जेको आहे हिन जो शुमार थिए थो जंहिं तरीक़े सां असांखे सपोर्ट करे थो असां हिन साईं जा बि जेको आहे थोरा था महिरबानी तव्हां दोस्तनि जो टाइम ॾिनो। निहायती मान ऐं शान वारो मुश्ताक अहमद सरकी साहब ऐं मोज़िज़ दोस्त अर्ज़मान डोंकी साहब ऐं हिते वेठल मोज़िज़ महिमान साईं मोहम्मद हसन सुमरो साहब साईं अब्दुल नबी सुमरो साहब मीर नासिर ख़ान तहीम साहब सैयद महमूद शाह बादशाह अता मोहम्मद ख़ान सुमरो साहब ऐं ख़ासि मेज़बान असांजो जंहिं हक़ीक़त हिकिड़े थोरे वक़्त में असांखे मिलायो असांजो अकबाऊ पकवान सेंटर जो मालिक उस्ताद अब्दुल हमीद सुमरो साहब इन नंढी गैदरिंग में हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो माहौल जुड़ी वियो ऐं इन हवाले सां हक़ीक़त तव्हां जज़्बो ॾिठो हूंदो त सभिनी दोस्तनि पंहिंजनि मोतबर इज़त वारनि ऐं हर दोस्त जंहिं जंहिं ॻाल्हायो आहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते हू हिकिड़ो मज़बूत जकबात जो पाव आहे जंहिंखे पाव चइजे
जंहिंखो सुतून चइजे। त इहे इन्हनि दोस्तनि जेकॾहिं साईं सां प्रॉमिस कयो आहे त इनशा ताला सुभाणे तव्हां पाण ॾिसंदव त इहो धरणो असां हर सूरत कामयाबु कंदासीं। ऐं मां हिते इहो बि ॾिठो त कंहिं बि पार्टी सां वाबस्ता आहे, इहो लाज़मी सियासी हवाले सां कंहिं न कंहिं पार्टी सां वाबस्तगी थिए थी, पर तॾहिं बि तंहिं हूंदे बि मुश्ताक साहिब जे लाइ उन्हनि इहो महसूसु कयो त साईं जी इज़त उन खां मथे आहे। छो त साईं सिंधियुनि जे हक़नि जे लाइ, सिंधियुनि जे मान ऐं शान जे लाइ, सिंधियुनि जे ॻाट ऊचो करण जे लाइ हुन जेकी तकलीफ़ूं काटियूं आहिनि उन जो मां गवाह आहियां, मां पाण शाहिद आहियां। जॾहिं साईं जो सुखियो दौरु हुयो, हक़ीक़त असां साईं सां टच न हुयासीं। जॾहिं खां साईं क्रासिस में आया आहिनि, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां ज़ाती तौर ते, त मां साईं सां टच रहियो आहियां ऐं इनशा ताला हमेशह टच रहंदुसि। जेतिरी मुंहिंजी हैसियत आहे मां साईं सां निभायो आहे ऐं साईं जी महिरबानी आहे त उन शइ खे क़बूल बि कयो अथऊं। मां थोराइतो आहियां जो हिन वक़्तु हिते साईं जन आया आहिनि ऐं मां वक़्तु घणो न वठंदुसि ऐं वक़्तु ई इनशा ॿुधाईंदो त सुभाणे असां भरपूर तरीक़े सां शिरकत कंदासीं ऐं ग़ैर जेको आहे असांजो सिंध दुश्मन अनासिर उनखे ॿुधाईंदासीं त बाबा सिंधी सुजाॻ आहिनि। उहो अॻुवाण चाहे मुश्ताक सर्की साहिबु हुजे, चाहे केरु बि हुजे, सिंध जी ॻाल्हि, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदो, असां उन सां गॾु हूंदासीं। अहिड़े तरीक़े सां काफ़ी कॉम्प्रेस दोस्तनि खे बि जस आहे, जेको जेको पंहिंजी पंहिंजी जाइ ते करे थो, कंहिंजे को इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि न आहे, सिधी ॻाल्हि आहे। हिकिड़ो पॉइंट आहे तमामु सुठो ऐं इहो हिकिड़ो रीढ़ जी हड्डी जी हैसियत रखे थो ऐं इहा ई शइ ॿुधाईंदी जेको असांजे सिंध दुश्मन अनासिर आहिनि, जेके हमेशह सिंध दुश्मनी ते लथल हूंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधाए थी इहा शइ त बाबा जेकॾहिं हिकिड़ो इशू डोमिसाइल जो आहे त उन ई ते जेकॾहिं असां सिंधी सुजाॻ थी सघूं था त जेकॾहिं तव्हां ॿियो को अहिड़ो गंदो अमल कंदव, सिंध जे ख़िलाफ़ु का बि अहिड़ी अमल कंदव त उन में त असां अलाए छा करे छॾींदासीं। त इन हवाले सां असां सुभाणे भरपूर साईं मुश्ताक सर्की साहिब सां इनशा गॾु हूंदासीं ऐं साईं जो हुकुम अखियुनि ते असां सॼी संगत दोस्त ॿाहिरि जेतिरी बि असांजी हैसियत आहे साईं सां गॾु हूंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, मां थोराइतो आहियां, तव्हां असांजी वॾी महिरबानी। सॼी महफ़िल में वेठल हिकिड़ो थईम साहिबु, ॿियो डोमकी साहिबु, बाक़ी सभु सुमरनि खे सलाम। साईं मुर्शिद बि को आहे, बाक़ी त जाॾे मुंडी फेरा सभु सुमरा वेठा आहिनि। त सुमरनि सां मूंखे मोहबत इन जे करे बि आहे त जीअं हारून साहिबु ॻाल्हि कई, अगरि हारून साहिबु पाण न बि करे आया ॻाल्हि त मां ख़ुशामद जे ज़मरे में हूंदी, पर मां जंहिं महफ़िल में वेहंदो आहियां ऐं जॾहिं पंहिंजे मुश्किल वक़्त में चंद माण्हुनि जो ज़िक्र कंदो आहे त सभिनी खां पहिरियां मीर हारून सूम जो नालो खणंदो आहियां। त ज़ाहिर आहे ॾुखे वक़्त में जेको कमु अचो थोरा लाहे नथा सघजनि, पर मुड़ुसु हूंदो त ॻाईंदो हर हंधि हर डंके चोट ते। त तव्हां ख़ुशनसीब आहियो, हीउ नौजवान तव्हां मां आहे, हीउ अरॾो जाखोड़ी किरदारु, दिलेर किरदारु ऐं कमिटमेंट वारो। यकीन ॼाणो त मीर हारून जहिड़ा जॾहिं मुंहिंजा दोस्त आहिनि त इहा हिकिड़ी अलाह जी नेमत हुजे थी। ॿियो मूंखे फ़ख़ुरु आहे त मां हिन जेकब बाबा जी अज़ीम धरती तां जनमु वरितो आहे ऐं मुंहिंजी और बि हिते पूरियल आहे। इन जे लाइ मां हर 6 महीने को न को बहानो कराए हिते मां ज़रूरु पहुचंदो आहियां ऐं दोस्तनि सां कचरियूं कंदो आहियां। इहा असांजी मोहबत ई आहे जो मूं धरणे जो ऐलान कयो त तव्हां पाण मुरादो ग़ैर मशरूत ॿाहिरि निकिरी हिमायत कई आहे ऐं शॉर्ट नोटिस ते, अधु कलाक जे नोटिस ते तव्हां सभु पंहिंजी बिरादरी जा मोतबर माण्हू आहियो। तव्हांजे कॾहिं वरी ॿिया माण्हू आहिनि त हीउ शहर जेतोणीकि असांजी अक्सरियत वारो शहर आहे, पॉलिटिकल पार्टी कहिड़ी बि हुजे, पर जॾहिं ॻाल्हि सोशल इशूज़ जी अचे थी, मक़ामी मामलनि जी अचे थी, त हर माण्हू भले को सुमरो हुजे, सरकी हुजे, मेमण हुजे, शेख हुजे, कमराणी हुजे, जखराणी हुजे,
हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, क्रिश्चन हुजे, त पोइ हिकु थी था निकिरो था। ऐं जेकबा जो जेको किरदारु आहे, गदाई जो ही शहर मज़ामती हैसियत रखंदड़ आहे, त मूंखे फ़ख़ुरु आहे असां पाण में ॿांह ॿेली आहियूं ऐं हमेशह ॻाठ ऊचो करे दुश्मन खे ललकारियो आहे। कॾहिं असां झुकिया न आहियूं, भले कुझु बि थिए। उनजो मिसाल तव्हांजे साम्हूं, जेकॾहिं मां कराची में धारे खे ललकारां थो, जेकॾहिं रियासत 13 केस कूड़ा दाख़िल करे बि जेकबा जे सनड़े सीपटड़े सरकी खे झुकाइणु चाहे थी, त पोइ बि सर ॻाठ ऊचो करे चए थो त अञा 13 केस ॿिया दाख़िल कयो। इहो असरु आहे तव्हांजी सोबत जो, इहो असरु आहे हिन मिटी जे हिन ख़मीर जो। त असांजी त रिवायत रही आहे जेकबाद वारनि जी, मां कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणां, दोदे सूमरे जो रूह अञा ताईं मौजूदु आहे मीर हारून जे शेप में। त हीअ फ़ख़्रु जहिड़ी ॻाल्हि आहे त असां हमेशह हर महाज़ ते, हर मोर्चे ते अॻु भरा रहिया आहियूं, बग़ैर इन ज़ाती मफ़ादनि जे, बग़ैर कंहिं वेस्टेड इंट्रस्ट ते। मूंखे कहिड़ी तकलीफ़ जो मां पराए वञी मामलनि में थो बीहां, जॾहिं तव्हांजो ज़मीर ज़िंदा आहे, जॾहिं तव्हां में थोरी बि ग़ैरत बाक़ी आहे, त बग़ैर कंहिं कैलकुलेशन जे, तव्हां बग़ैर नफ़े नुक़सान जे, काथे जे, तव्हांजा जेके ज़मीर ज़िंदा आहिनि त वञी तव्हां बीह रहो था। ऐं जॾहिं तव्हां बग़ैर नफ़े नुक़सान जे हिसाब किताब जे बीहो था, त पोइ रब पाक तव्हांजो पाण हामियो नासिर थिए थो। इहो ई सबबु आहे इरशाद रांझाणी खां वठी जावेद भट्टी ताईं, जावेद भट्टी खां वठी उस्मान मल्हा ताईं, उस्मान मल्हा खां वठी मासूम निंगर यासीन जागीराणी ताईं, जंहिं बि कम में मां नेक नियती सां हथु विधो आहे, अलाह साईं मुंहिंजी पाण ग़ैब मां मदद करे फ़तेहाब कयो आहे। त हीउ डोमिसाइल वारो धरणो कराची में वॾा ईअं स्पेकुलेशन्स पिया थियनि, वॾा पाण मुरादा ख़ुशफ़हमी जा शिकार धारिया न पंहिंजा हुया जेके ज़वाल जा मुंतज़िर, पर जंहिंजी इज़त अलाह साईं कंदो आहे त पोइ पाण रस्ता ठाहींदो आहे। ऐं मूंखे ख़बर न त कबूतर चौक जे चइनी तरफ़नि खां माण्हुनि जा ईअं समुंड उथली पवंदा। मां तव्हांजे बकुल न पार्टी, न नज़रियो, न मैनिफेस्टो, न को मुंहिंजो ग्रास रूट ते स्ट्रक्चर आहे, तंज़ीमी ढांचो। त जॾहिं मां इनफ़रादी आवाज़ थी उभरियो आहियां, जॾहिं मुंहिंजी नियतनि खे तव्हां बाइकादे सम्झी चुका आहियो, हीअ जेके वेठा आहियो पढ़िया ॻढ़िया माण्हू, जेकबा जी सुमरा बिरादरी जे जा इहो मशहूरु आहे त तमामु मुहज़िब, तमामु पढ़िया ॻढ़ा, तमामु वेल मैनर्ड इख़्लाक़ियात वारा माण्हू आहिनि। त तव्हां कंहिंखे फॉलो करण खां पहिरियों 100 भेरा पंहिंजी कैलकुलेशन कंदा आहियो, तव्हांजी पंहिंजी असेसमेंट हूंदी आहे। ऐं तव्हांजी दिलनि ते राज करणु कोई आसान कमु न आहे। त मीर साहिबु जेकॾहिं मुंहिंजी मोहबत में मूंसां गॾु आहे त ज़रूरु के अखर हुन ॾिठा हूंदा, ऐं तव्हां वरी जॾहिं हिन माण्हू जे कढ आहियो त ज़रूरु हिन जेको अरडो किरदारु तव्हांखे इम्प्रेस करण ते मजबूर थियो हूंदो। त सुभाणे जो धरणो तव्हांजे आईंदे जे लाइ आहे, तव्हांजी नसलुनि जे लाइ आहे। हितां जी ट्रेज़री, छो जो मां हिन शहर जो आहियां, ऐं मां हर मामले ते अखियूं छो थो मिलायां, छो जो मां उन कंहिं बि गोरख धंधे जो न हिसो रहियो आहियां, न कॾहिं सहूलियतकार रहियो आहियां। न मुंहिंजो को भाउ सरकारी नौकिरी में आहे, न वरी मां को ईअं मास्टर थी करे सहाफ़ी थियो आहियां। त मां हमेशह अखि तॾहिं मिलाई आहे विढ़ंदो किरदारु आहे। तव्हांजो इनर जॾहिं बेखौफ़ हुजे थो, उन में तव्हांजे कैरेक्टर जी, कंडक्ट जी वॾी इन्फ्लुएंस असरु हुजे थो। पोइ जॾहिं तव्हां कंहिं बि गंद में न आहियो, कंहिं कुदे अमल में न आहियो, त पाण मुरादा तव्हां निकिरी था पओ। जिथे तव्हां ब्लैकमेल हूंदा, तव्हां अखियूं ॿुटे वेंदा। हिन शहर में तव्हां ॾिसंदा हूंदा सहाफ़ी, अलाए घणनि त ख़ानदान जी एडजस्टमेंट कराए को, हिकु ज़ाल बि मास्तर, वरी ॿी ज़ाल बि मास्तर, टीं कराची को शादी कराए उहा बि मास्तराणी। त माना तबाही जो बाहिस असां पाण था बणिजूं पंहिंजी नसलुनि जे लाइ। त अहिड़ा भला हितां जे सहाफ़िन खे, हितां जे सहाफ़िन खे मां सब्जेक्ट इन जे लाइ थो कयां त असां हिते मौजूदु आहियूं। मां त हर उन माण्हू खे चवंदो बाबा हीउ अहिड़ो पेशो आहे, तव्हां ते वॾी ज़िमेदारी आहे, हिकु जज साहिबान ते, मुंसिफ़ी जो। ॿियो असांजो जेको प्रोफेशन आहे, तव्हां जेकॾहिं कंहिंखे एक्सपोज़ नथा कयो त तव्हां बि उन गुनाह जा ओतिरा उहे भाईवार आहियो जेतिरो उहो करप्ट माण्हू आहे। जेकबा जो सहाफ़ी जे हफ़्ते जे लाइ सचो थिए न, इहो तइ करे त मुंहिंजो किचन मां पंहिंजे हिन हक़लाल जे हिसाब सां हलाईंदुसि, त 7 ॾींहंनि में वॾो इनकलाब अची वञो ब्यूरोक्रेसी सां डिस्ट्रिक्ट लेवल ते। हाणे बि तव्हां ट्रेज़री जा हली किताब खोलियो, हिते मां नालो न खणंदुसि, ऑन रिकॉर्ड मां ईमानदारी जी ॻाल्हि थो ॿुधायां। सखर जो हिकिड़ो हिते आयो आहे, सखर जो हिकु डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर आयो आहे, उहो मुंहिंजो आशिक़ आहे को फेसबुक ते। जॾहिं पहिरें ॾींहं ते जॉइनिंग कई, ॿिए ॾींहुं मूंखे फ़ोन कयईं
चई साईं साफ़ ई अचनि था, पोइ हिननि जा अलॻि हे ॿुधंदा हूंदा, उहे बि मूंखे ॿुधाइनि जेके वठंदा आहिनि। त उन्हनि चयो त साईं हे सभु अचनि था, त तव्हां इजाज़त ॾियो त मां तव्हांजो नालो इस्तेमालु कयां, मां तव्हांजो दोस्त आहियां। मां चयो था मुंहिंजो नालो तूं छो इस्तेमालु कंदे, जीअं ॿिया हिननि सां वहिंवार कंदा आहिनि तूं बि कर, मुंहिंजो छो कर। न साईं, मां तव्हांजे हिसे में बि कुझु रखणु चाहियां थो। को बि हिकिड़ो माण्हू तव्हां जेकबाद में मोकिलियो त मां हुनखे ₹1,00,000 हफ़्तो तव्हांजो इज़त नफ़्स मजरू करण खां सवाइ, हे मां ऑन रिकॉर्ड थो चवां, ॿई आहिनि वठंदड़ ऐं ॾींदड़ फेसबुक ते। त मां चओ था मां न इहा भाड़ियाप कई आहे, न इहा नमक हरामी कई आहे। ऐं तूं वरी ॻाल्हि बि करे थो मुंहिंजे हुन जनम भूमि जी जिते मुंहिंजो नस्ल तबाह थो थिए, त मां अहिड़े पैसे ते लानत थो विझां। ऐं तोखे ग़ैरत आहे तूं नौकिरी छॾे वञ, न त पंहिंजी करप्शन कंदो रहो, मूंखे ख़बर न पए। त अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके पाण मुराद आहे तव्हांखे तव्हांजे नाले ते पैसा ॾियनि था। मां हारून साहिब खे पंहिंजे कराची में रिहाइश गाह चवंदो आहियां, तूं माण्हू ॾे आज़मा, हफ़्ते में 10 लख मुंहिंजे नाले ते कराची में वठंदो, 2 हंधि ॿुधाईंदोमांसि। पर जेकॾहिं मां उहे पैसा वठंदुसि त पोइ मां कंहिं मामले ते घिरी न सघंदुसि, न ॻाल्हाए सघंदुसि। हीअ 13 केस हणी बि मूंते हिकिड़ी बि शइ साबित न करे सघिया। हिकिड़ो को मूंखे चवंदा आहिनि लैंड ग्रेबर, मां चवंदो आहियां हिकिड़ो हली को 60 गज़ जो प्लाट ॾेखारियो जिते मां को कब्ज़ो कयो, हिकिड़ो। मां इहा लाइट ॿारियो, इहो ट्रेज़री वारनि बंदि कराई छा? त मां त चैलेंज कंदो आहियां सभिनी खे, त बाबा जेके तव्हां एलिगेशन्स हया आहिनि, को हिकिड़ो 0.1% प्रूव कयो त मां जेका चोर जी सज़ा मां उहा मुंहुं ॾियण लाइ उनखे तयारु आहियां। सिर्फ़ु हवाल बटाकू ऐं उन्हनि जी इहा बेजा तनक़ीद ऐं मुखालफ़त अञा मुंहिंजी जेको आहे ज़ात खे वॾो बूस्ट कयो आहे। अञा तव्हां जहिड़े पढ़ियल गढ़ियनि जी दिलनि में मुंहिंजे लाइ जाइ पैदा कई आहे। त बाबा हिकिड़ो माण्हू सॼा सिंधी चैनल माना मूंसां तासुब जो सबबु ॿियो कुझु न आहे। तव्हांखे ख़बर आहे कहिड़ा TV मालिक जेके आहिनि करोड़ रुपया ख़र्च करे इहो अहिड़ी पज़ीराई हासिलु करणु चाहिनि पिया, तव्हां अवाम उन्हनि खे नाकाम कयो। हाणे मां ग़रीब रिटायर्ड सिपाही जो पुटु आहियां। जेकबा में तव्हांजे साम्हूं मां हिते सेठ वाशू वटि नेशनल बुक वटि मां 1200 महीने ते इन शीशा साफ़ कंदुसि। उनखां पोइ लालो टिकिन वारो आहे, मां हुते 2000 ते महीने में उनजी ॿुहारी ॾींदुमि दुकान जी। त मूंखे त फ़ख़ुरु आहे, मां सेल्फ मेड माण्हू आहियां। मूंखे पंहिंजे माज़ी ते फ़ख़ुरु आहे त मां लोअर मिडल क्लास हैंड टू माउथ वारी फैमिली सां तालुक़ु रखां थो। पर हाणे जेकॾहिं अलाह नवाज़ियो आहे त उन में अलाह जी रज़ा आहे। तव्हां मूंसां जहिड़ो करे सघो था, मुंहिंजे नसीब सां तव्हां कुझु नथा करे सघो। त जेकॾहिं मां हाणे अमेरिका मां फेलोशिप कयां थो, तालीमी डिग्री वठां थो, जेकॾहिं मां UK मां कयां थो बग़ैर पैसो टको भरण जे मूंखे रिवार्ड थियूं थियनि डिग्रीज़ जेके आहिनि, त इहा मुंहिंजे अलाह पाक जी मूं ते नेमत आहे। त जॾहिं तव्हां नियत साफ़ कंदो, जॾहिं तव्हां माहिरुनि जूं शहीदनि जी माहिरियूं जेके आहिनि जिन जे बचड़नि खे बेगुनाह मारियो वियो आहे, जॾहिं उन्हनि जूं दुआयूं वठंदो। हाणे शिकारपुर खां मोटियासीं, हमायूं में सैयद शाह साहिबु हुयो, दिलि सां मूंखे दुआयूं ॾिए पियो त असां तव्हांखे साईं बचड़नि समेत तव्हांजी हिफ़ाज़त ऐं अमान जी जेको आहे दुआ कंदा आहियूं 5 वक़्त निमाज़ पढ़ी। त जॾहिं माण्हू अहिड़ा मुंहिंजे पोयों गुमनाम आहिनि, मिलिया बि न आहिनि, अॼु मिलिया, जॾहिं इहे किरोड़े लखे दुआयूं हुजनि थियूं त मूंखे गनमेन खणी ज़रूरत ई न आहे। जंहिं ॾींहुं मौत लिखियलु आहे ऐं तव्हां जेकबाद वारा गवाह रहंजो त मुश्ताक सरी कराची में जेकॾहिं सीने ते गोली खाईंदो बि मुस्कुराए खाईंदो, ऐं जेकॾहिं शहीद थींदो बि ज़मीर बि क़बर में हुनजो रूह बि मुतमिन हूंदो त पंहिंजे के सिंधियुनि जी मालिकी ते मां शहीद थी आयो आहियां क़बर में। त इहो मूंखे फ़ख़ुरु आहे। त बाक़ी त सभु गॾु आहियूं। हीअ डोमिसाइल जेकबाद में बि वॾे पैमाने ते जाली ठहिया आहिनि, ठाहिण वारा पंहिंजा भाड़िया आहिनि। सुभाणे गॾु थी असां उन्हनि खे ॿुधाईंदासूं त सिंध सुजाॻ आहे, सिंध जाॻे पई। हाणे जेको थियो सो थियो, उहो त CM साहिबु मूंखे पाण ख़ातिरी कराई आहे। जॾहिं मां लाकअप थियुसि धरणे में, त उनजी क़यादत अची मूंखे ऑफ द रिकॉर्ड ऑन द रिकॉर्ड ॿिन्ही तरीक़नि सां इहा ख़ातिरी कराया त असां हिते वॾो क़दम खणण वारा आहियूं। ॿियो त हाणे ॿी जेका लोध आहे हिते सिंध जे हर ज़िले में, अगवानी पठान इवन मुहाजर ॿियूं जेके अकायूं आहिनि, उहे वॾे पैमाने ते तव्हांजे इर्द गिर्द रहनि थियूं। उन्हनि खे डोमिसाइल मिलनि था ऐं डोमिसाइल 50 साल को कारो धंधो हले थो। पर हाणे छाकाणि त जेके तव्हांजे हथनि में मोबाइल आहिनि, इन्हनि तव्हांखे शऊर ॾिनो आहे, इन्हनि तव्हांखे बेदार कयो आहे। जॾहिं तव्हां उथी खड़ा थिया आहियो त तव्हांजो इहो करप्ट कामोरो, चूंडियल बेज़मीर नुमाइंदो ऐं जेका समूरी ब्यूरोक्रेसी आहे, उन्हनि जा ईअं कुर्सियूं उन्हनि जूं लुॾी वियूं आहिनि। उन्हनि जा गिरेबान पकड़ण लाइ तव्हां दरनि ते निकिरी आया आहियो।
तव्हां सिंध सेक्रेटरी जे दर ते पहुता आहियो, तव्हां कबूतर चौरंगी ते पहुची पंहिंजे हक़ जी ॻाल्हि था कयो, त इहो हिकिड़ो इनकलाब आहे, उनजो टूल सोशल मीडिया आहे। त सभु दोस्त सुभाणे मां हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त मीर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी हिमायत जी, ऐं सुभाणे सभु गॾु हूंदासीं पंहिंजे नसल जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जा। हिन बचड़नि जो जेके पढ़िया आहिनि, जिन डिग्रियूं वरितियूं आहिनि, नौकरियुनि ते हिननि जो हक़ु हुजणु घुरिजे, बजाए जो धारियो अची धाड़ो हणे। त तव्हां सभ जी महिरबानी। अब्दुल अमीन सूमरो मुंहिंजो प्यारो भाउ, जंहिंजी मां सजी शौक़ सां खाईंदो आहियां, ऐं हाणे त मुंहिंजा माशाल्लाह 2 भाइर आहिनि न, बाक़ी जिन जी शादी आहे, ऐं उन्हनि जी शादी में बि सजी ठाहींदो, ऐं पोइ आख़िरी वारी मां हूंदुमि, ऐं हिन जी सजी जे करे ॿी शादी करणी पई त उहा बि धूमधाम सां कंदी। तव्हांजी महिरबानी।